मोरे वारो वक्त ॾाढो नाज़ुक अची वियो आहे। फितना ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। मदीने वारे साईं फरमाया त अहिड़ो वक्त मुंहिंजी उम्मत में ईंदो फितना ईअं पखड़बा जीअं कारी रात छांइजी वेंदी आहे। जे रात छांइजी वेंदी आहे न इएं रात वांगुरु कारी रात वांगुरु फितना छांइजी वेंदा। अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत में ईंदो माण्हू सुबुह जो मुस्लमान हूंदा शाम जो काफ़िर थी वेंदा, शाम जो मुस्लमान हूंदा सुबुह जो काफ़िर थी वेंदा। साईं फरमाइनि था अहिड़ो दौर ईंदो जो पैसे जे एवज़ दौलत जे एवज़ नाणे जे एवज़ माण्हू पंहिंजो दीन विकिणी छॾींदा, पंहिंजो अक़ीदो विकिणी छॾींदा। तव्हांखे शायद मूं अॻे ॿुधायो हो या न, असांजे मातली जे पासे में हिकिड़ो माण्हू हुयो कट्टर सुन्नी, या रसूल अल्लाह चवण वारो, मिलाद करण वारो, दस्तगीर जी यारी करण वारो। वरी अचे गजस हो चऊं तो कि मस्जिद ठहराए था ॾियूं, ॻोठ जो चङो मुड़ुस बाही मस्जिद ठहराए था ॾियूं 8 लख रुपए जी ऐं पैसा बि ॾियूं था। तू रुगे इहो चओ त मां देवबंदी मज़हब जो आहियां, लिखी ॾिनई मां तव्हांजो आहियां। 8 लख बि वरितई रोक, 8 लख जी मस्जिद ठाराई। 2 साल गुज़रिया त वरी हो अचे लॻसि। उन्हनि जो मिया 8 या 16 ते तो इहो ईअं कयो आहे, असां तोखे 20 था ॾियूं। वरी कारो झंडो हयईं, चई त मां उन्हनि मज़ा आहियां। मदीने वारे साईं फरमाया त अहिड़ो दौर ईंदो माण्हू पैसनि ते पंहिंजो दीन विकिणंदा। अॼु उहो दौर अची वियो आहे। मूंखे हिकिड़ी वीडियो फिल्म ॾेखारियूं, वीडियो मोबाइल में। हिकिड़ो शख़्स आहे जीअं कुकड़ो थियो हले थो, लठ हथ में अथसि, उनजे अॻियूं पोयूं समन जे तादाद में माण्हू इहो 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 कंदा था वञनि। चवनि था त इहो इमाम ज़ैनुल आबिदीन आहे। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह सुम्मा अस्तग़फिरुल्लाह। इहो इमाम ज़ैनुल आबिदीन आहे। ऐं हे कूफी आहिनि, हिनखे ॿधियूं था वञनि, केती पण ज़ंजीर हुनखे ॿधा पिया आहिनि। हाणे यज़ीदियुनि त छा कयो छा न कयो, पर वॾा यज़ीदी त हे आहिनि, वॾा बेईमान हे आहिनि। हिकिड़ो मुजस्समो ठाहियो आहे, फोटू मुजस्समो बुत जीअं ठहंदो आहे, उनखे तीर लॻा पिया आहिनि, तलवारूं लॻियूं पियूं, सिर कटियो पियो आहे, जॾहिं इहो इमाम हुसैन पियो आहे। अस्तग़फिरुल्लाह अज़ीम। जॾहिं मदीने वारे साईं जे गुस्ताखन हालैंड वारनि खाका ठाहिया हा त सॼो पाकिस्तान उथी पियो हुयो। चयूं त न गुस्ताखी कई आहे, खाका ठाहिया आहिनि मदीने वारे साईं जा, हुज़ूर जे बचन जा खाका ठाहिया आहिनि। गैरत ईमानी जागी पई हुई, मुस्लमाननि जुलूस कढिया, उन ते खून बि थी चुका हुया। मुंहिंजा दोस्तो उहे खाका ठाहिया काफ़िरनि, पर हिननि खे तव्हां छा चवंदो जेके मुस्लमान बि सदाइनि इमाम हुसैन जो मुजस्समो ठाहियूं, तीर चुटनि, तलवारूं चुटनि। इमाम ज़ैनुल आबिदीन जो उहो मुजस्समो ठाहे, मुजस्समो न पर हिकिड़ो लोफर, हिकिड़ो गंदो माण्हू उनखे सॾनि तई इमाम ज़ैनुल आबिदीन आहे। उनखे ज़ंजीरनि में कैद करे अॼु यज़ीदी वठी था हलनि, पुठियों वरी हे मातम कंदा था वञनि। छा इहा मुहबत आहे? छा इहो दीन आहे? छा इहो इस्लाम आहे? छा इस्लाम इन शइ जी इजाज़त ॾिए थो? बादशाह हिकिड़े खे कंहिं माण्हू चयोसीं फलाणे तोखे गार ॾिनी आहे, कोई लफ़्ज़ चई ॿुधाई त हे लफ़्ज़ तोखे चया अथई। बादशाह हुकुम ॾिनो, जलाद खे चई त हिन माण्हू जी ज़बान कटे छॾी। हुन चयोसीं मुंहिंजी ज़बान छो थो कटी, गारियूं त तोखे फलाणे ॾिनियूं। बादशाह चयो त हुन जे चयो या न चयो, मूं त कोन ॿुधो न, तूं त मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं वेठो थो चई, तूं मुंहिंजे साम्हूं वेठो थो चई, वॾो पाथरनि जो हक़दार त तूं आहीं। मोरे वारा सम्झो था अलाए कोन था सम्झो। यज़ीदियुनि छा कयो तारीख़ में लिखियल आहे, पर हे त तुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं मुजस्समा ठाहियूं। हथ जो इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं बीबियुनि जा उहे काफ़िलो ठाहिनि था, इमाम हुसैन जो काफ़िलो थो वञे पियो। तव्हां यूट्यूब ते ॾिसो, तव्हांखे उहे सॼियूं फिल्मूं नज़र ईंदियूं। हीअ बीबी ज़ैनब आहे, बीबी रुकैया आहे, हीअ बीबी सकीना आहे, ही फलाणी बीबी आहे। मुंहिंजा दोस्तो ही इमाम ज़ैनुल आबिदीन आहे, ही फलाणे जो लाश आहे, ही फलाणे जो जनाज़ो आहे। छा इहो अदब आहे या बेअदबी आहे?
गलायो छो नथा अदब आया बेअदबिया क्यों इश्क आया फिस्क क्यों इश्क आया फिस्क या मोहब्बत आया ख़यानत मोहब्बत सिखणी थई त ताज मस्जिद में आ आशिकाने आल बैत दुख जो इज़हार दुहल वजाए न कबो आ दुहल खुशी के मौके की अलामत होंदी आ शादी के मौके की अलामत दुहल होंदो आ ऐं गम के टाइम ते दुहल वजाए मातम करे गलियुनि में मथा उखाड़ा वातन में पान पिया हिन वातन में चरस ऐं हुक्का ऐं मुंहिंजा दोस्तो नशा सा वातन में हिन ऐं उहे पाक बीबियुनि जा नाला वठी गलियुनि में वञी मातम करण इहा मोहब्बत न आहे जे मोहब्बत थई त ताज मस्जिद में आ अदब सां सुभान अल्लाह बावजू बा अदब बा मुलाहिजा एतराम सा बावजू वेही कुरान बुधो हदीस बुधो त नबी जे बचन जो शान छा नबी जे अहल बैतन जी इज्जत चाहे अजमत चाहे उन्हनि जी तालीम चाहे तलकीन चाहे